हिन जे दोस्त जी जो ज़ाल गुज़ारे वई थिए जो वियो पंहिंजे दोस्त ॾे। हे हाणे ॿियो हिसो आहे, आख़िरी हिसो आहे कहाणी जो। वियो वञी पंहिंजे दोस्त खे भाकुर विधाईं, हुनखे चई त हाणे जेका वञण वारी शइ त वई हली, अलाह तोखे वरी ॿी ज़ाल ॾींदो सुहिणी सेबती। चई मां इन लाइ नथो रोआं। चई बाक़ी छाजे लाइ थो रोईं? चई मां रोआं इन जे लाइ थो, असां वटि हिकिड़ी रस्म आहे, जंहिंजी ज़ाल गुज़ारे वेंदी त उन सां गॾु उनजे मुड़ुस खे बंदर उछलींदा आहिनि खाई में। मां इन लाइ थो रोआं। चई जेरे खे, चई जेरे खे 3 ॾींहंनि जो खाधो पीतो ॾींदा आहिनि अंदरि, बसि वॾो पथर आहे जंहिंखे 50 माण्हू परे कंदो आहे, अंदरि उछले रसनि जे वसीले, पोइ वरी उहो पथर ॾेई छॾींदा आहिनि। हिन जो इहा ॻाल्हि ॿुधी सिधो आयो बादशाह ॾे। चई बादशाह सलामत, हितां रस्म कहिड़ी आहे, जहिड़े माण्हू खे बि अंदरि उछले था छॾियो। चई इहो असुलो खां वठी आहे। चई हिनखे ख़तमु कयो। चई इहा रस्म ख़तमु न थींदी, हाणे मां बि ख़तमु नथो करे सघां। जे मां मरी वेंदो त मुंहिंजी ज़ाल मूंसां गॾु उन उछलींदा अंदरि, जे मुंहिंजी ज़ाल मरी वेंदी त मूंखे बि उन सां गॾु उछलींदा खाई में। इहा असुलो कोड़ी रस्म आहे। हिन चयो भणे हे त कमु हाणे ख़राबु थी वियो, हल खणी वञी हुननि खे वञी रसनि जे वसीले हुनखे अंदरि उछलियऊं, हुनजी ज़ाल खे अंदरि उछले छॾियऊं। हाणे सिंधबाद खे निंड ई न पई अचे त भणे हाणे छा थींदो, जे अगरि मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई त पोइ मूंखे बि हिन सां गॾु वञी उछलींदा। हाणे खाइणु पीअणु हिन जो ख़तमु थी वियो गणती में। हल नेठि इंसानु आहे, हिकिड़े ॾाके ते त न आहे। सोचे सोचे चई त हाणे कहिड़ी ख़बर आहे, मां मरी वेंदी या मुंहिंजी ज़ाल मरी वेंदी, ख़बर त कान्हे का इहा। हल शुरू थी वञी पंहिंजे रोज़गार में। हे वरी पंहिंजे कम में शुरू थी वियो सिंधबाद। काफ़ी ॾींहं गुज़रिया, उनखां पोइ हिन जी ज़ाल बीमार थी पई। सिंधबाद जी बीमार आख़िर हिन जी ज़ाल वई गुज़ारे। सिंधबाद जी ज़ाल जो गुज़ारे वई, उनखे गुसुल ॾेई हिन खे बि नवां कपिड़ा पारायूं, जेके घर में पैसा ॾोकड़ हुयो सोन सभु खयूं हिन सां गॾु। अची हल तूं बि। जॾहिं उते वठी वियसि गार ते, वठी वञी उते गार ते, ऐं हिनखे रसो ॿधी, हिन जो मूंखे छो था अंदरि उछलियो, मां त तव्हांजे मुल्क जो ई न आहियां। चई हाणे तूं असांजे मुल्क जो आहीं। कीअं मुल्क जो न आहीं? तुंहिंजो रहणु खाइणु पीअणु असां सां गॾु हुयो, तूं शादी हितों कई आहे, तूं हाणे असांजे मुल्क जो आहीं। हाणे जेका रस्म असांजी आहे उहा तुंहिंजी रस्म आहे। हिनखे बि आख़िर रसो ॿधी सिंधबाद खे ज़ाल सां गॾु अंदरि उछले छॾियऊंसि, मथां वरी साॻियो पथर ॾेई छॾियऊंसि। हाणे हे गार में अंदरि, चई हाणे छा कयां? हेॾे होॾे ॾिठई, जाॾे काॾे ऊंधा लॻो पिया, बाक़ी जेके हीरा अंदरि हुया, उहे हीरा जेके उहे चमकनि पिया, क़ीमती हीरा बि अंदरि हुया जेके चमकनि पिया। हिन छा कयो, उहा मानी पाणी खणी वञी की कुंड ते वञी वेठो, रसो पाण मूं खोले वेही रहियो कुंड ते। ॾिठे जाते काथे हॾा पिया आहिनि, इहे हर शइ। थोरी देरि खां पोइ ॾिठे त खड़को थियो। खड़को जो थियो त ॾिठे हिकिड़ी लोंबड़ी आहे जेका फिरे थी पई। सो हिन चयो लोंबड़ी जो आई आहे, ज़रूरु काॾो रस्तो हूंदो। हिन लोंबड़ी खे पकड़ण जी कोशिशि कई, पर लोंबड़ी भॼी वई हिन मां। हिन चयो लोंबड़ी खां मूंखे ॼार ठाहिणो पवंदो। हिन छा कयो, उते रसा पिया हुया, ॿिया कपिड़ा हुया, खणी उहे ठाहे ठी करे हिकिड़ो ॼार ठाहे रखे छॾियईं। त लोंबड़ी वरी जो आई, त लोंबड़ी आई त लोंबड़ी उहा फासी पई। हिन छा कयो, लोंबड़ी खे उतां छॾाए रसो लोंबड़ीअ चेल्ह में ॿधी ऐं खणी लोंबड़ी मां हथ कढियईं। उन रसे सां गॾु ॿिया रसा बि ॿधईं, जीअं मां डिघो थिए कमु। ऐं खणी उतां हाणे हे रसो पकिड़े लोंबड़ीअ पोयां लॻो। लोंबड़ी वञी आख़िर वञी हिकिड़े पासे खां वञी निकिती ॿाहिरि। हिन जो ॾिठो त हाणे हितो लोंबड़ी त टपी वई, हाणे मां त हितो न टपी सघंदुसि। ॾिठई त परते ॾींहुं लॻो पियो आहे। हिन छा कयो, अंदरि वियो, वञी कुझु हॾा धॾा खणी आयो, कुझु पथर खणी आयो, अचे हुनखे टुकणी शुरू कई। हाणे टुके टुके आख़िरकार हिन माण्हू जेतिरो ठातो जीअं माण्हू टपी वञे अंदरि। हिन छा कयो, उतां निकिरी आयो ॿाहिरि। निकिरी जो ॿाहिरि आयो त ॿाहिरि समुंड आहे ऐं वट में हिकिड़ी नदी पई थी वहे, जंहिंजो मिठो आहे पाणी। ऐं कुझु जेके सो उते जेको वण बि आहिनि जिन में मेवा आहिनि। हिन चयो हाणे हिते सही आहियां, भला होॾे त रुॻी धप आहे रुॻी लाशनि जी। हिते वेही वेही हिन चयो हाणे
ईअं छो न कयां, जेके बि हीरा पिया आहिनि इहे सभु मेड़े खणी अचां हेॾे ॿाहिरि, पोइ ॾिसां को जिहाद माना मुंहिंजे भाग में अचे निकिरे त पोइ उन ते हलियो वञा। हिन छा कयो जो वियो अंदरों वञी उहो कपिड़ा खणी अचे ॿाहिरि, अचे उन्हनि मूं पाचका ठातईं। पाचका ठाहे अंदरों वञी 2-3 पाचका भरे खणी आयो ॿाहिरि, अचे रखी छॾियईं, उन जा मुंहं ॿधी छॾियईं। हाणे वेठो हुजे, वेठो अलाह खे पियो यादि करे। 2-3 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो ॿेड़ो अचे निकितो उते, जेके जे मिठो पाणी तो भरे वेंदा हुया नदी मां। हिन खे जो ॾिठो चई तूं हिते कीअं, हिते हेॾो ड्रिघो जबल आहे, न को चढ़ी थो सघे माण्हू, न मथां को लही थो सघे, तूं हिते छा थो करीं? चई मां त हिते ई आहियां, असां सां को हादसो थियो, ॿेड़ो असांजो बुॾियो, सो मां तरीअ जे हिते निकितो आहियां, मां पाण सौदागर आहियां। ऐं तव्हां कीअं हिते आहियो? चई असां हितां मिठो पाणी भरे वेंदा आहियूं, मिठो पाणी भरे वञी खपाईंदा आहियूं वञी। चई तव्हां मूंखे तो खयां हलो, मां तव्हांखे हुन जा पैसा ॾींदुमि, मुंहिंजी मदद कयो। चई असां जंहिंजी मदद कंदा आहियूं उन्हनि खां पैसा न आहियूं वठंदा, असां पाणी भरियूं तूं सां गॾु चल। हिन पंहिंजा 2 पाचका खणी सिंधबाद रखिया हुननि जे ॿेड़े में, हुननि पाणी भरियो ऐं निकिरी पियो। उहो पंहिंजे मुल्क हुनखे वठी आया, वरी उतां ॿियनि ॿेड़नि ते चढ़ी सिधो पंहिंजे मुल्क अचे सिंध अचे निकितो। सिंध अचे निकितो ऐं शुक्राना नफ़ल पढ़ी त भला जान छुटी, न त उन त मरी वञा हा। चई मुंहिंजा मालिक साईं लख अहसान तुंहिंजा जो मूंखे ख़ैर सां पंहिंजे घर आंदुई। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।